इन वक्त मौजूद आहियूं मीरवा गोरचाणी में, जिते DHO डिप्टी DHO नवाब शाह अमीना बिरोही के खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो आहे। आल पाकिस्तान समाजी तंज़ीम जे महबूब क़ाइद रईस आमिर लुत्फ़ अली ज़रदारी के हुकुम ते अचो त हिननि माण्हुनि खां व्यूज़ वठूं त हिननि जा कहिड़ा वीचार आहिनि। हबीब रहमान लिगारी मरकज़ी नायब सदर असांजे चेयरमैन आमिर लुत्फ़ अली ज़रदारी साहब जिन जे हुकुम मूजिबि असां अॼु एहतजाज करे रहिया आहियूं, जेको शहीद बेनज़ीराबाद ज़िले में DHO अमीना बिरोही जगह करप्शन जा उते जेके आहिनि से बाज़ार गरम करे रखिया आहिनि ऐं उन्हनि मज़लूम आवाम सां तमामु घणो ज़ुल्म करे रही। सभ खां पहिरियों मीरवा प्रेस क्लब वारनि जो तमामु थोराइता आहियूं, शुक्रगुज़ार आहियूं जेका असांखे टाइम ॾिनो आहे। दोस्तो, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त नवाब शाह में जेको मसइलो हले पियो डिप्टी DHO वारो ऐं जेको उते नियाणियुनि सां ज़ुल्म कयो आहे ऐं उहा हिकिड़ी तमामु किरियल हरकत आहे ऐं करप्शन जी हद करे छॾी आहे। करोड़े अरबे रुपया करप्शन आहिनि, नियाणियुनि सां ज़ुल्म आहिनि, हेल्थ जी तबाही करे छॾी आहे। उन सिस्टम के ख़िलाफ़ असां अॼु एहतजाज सिलसिलो शुरू कयो आहे ऐं पूरी सिंध पूरे पाकिस्तान लेवल ताईं असांजो एहतजाज सिलसिलो आहे। आल समाजी पाकिस्तान जी तंज़ीम असांजी इहा पूरे मुल्क ताईं आहे। इन जो मक़सदु इहो आहे त ग़रीबनि मज़लूमनि बेसहारा माण्हुनि जी मदद करणु। इन मक़सद लाइ असीं अॼु हिते गॾु थिया आहियूं त कंहिं बि ग़रीब सां, कंहिं मज़लूम सां, कंहिं बेसहारा सां नाइंसाफ़ी थिए उते असीं उन सां पहुचूं, उन सां आवाज़ बुलंद करियूं ऐं उन्हनि जी दाद रसी करियूं। इन जेके नवाब शाह सां मसइलो, नवाब शाह मसइलो थियो, DHO डिप्टी DHO जेकी अमीना बिरोही आहे या ॿिया के बि उते करप्ट ऑफिसर उन ॼमियल आहे, उन जे ख़िलाफ़ु अॼु असीं हिते एहतजाज कयो आहे ऐं से मीरपुर ख़ास डिवीज़न या पूरी सिंध जे वज़ीर आला खे आला हुकामनि खे असीं अपील था करियूं त इन्हनि जे ख़िलाफ़ु इंक्वायरी करे फ़ौर इन्हनि खे हटाए, इन्हनि खे बोतल कयो वञे ऐं जेके ग़रीब मज़लूम माण्हू आहिनि उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में असांजो एहतजाज पूरी सिंध खां पूरे पाकिस्तान लेवल ताईं पहुची वेंदो। महिरबानी साईं, शुक्रिया। असांजे रईस चेयरमैन रईस आमिर लुत्फ़ ज़रदारी साहब जे हुकुम ते असां काफ़ी ॾींहंनि खां एहतजाजी मुज़ाहिरा करे रहिया आहियूं। डिप्टी DHO अमीना बिरोही ऐं यारल जमाली जेको करप्शन जी इंतिहा करे छॾी आहे ऐं अदी डॉक्टर फ़ौज़िया ज़रदारी खे हरासमेंट कयो वियो आहे। असीं उन जी पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असीं सिंध गवर्नमेंट खे अपील कयूं था त हिननि खे जल्द खां जल्द मुअतल कयो वञे ऐं अदी फ़ौज़िया ज़रदारी सां इंसाफ़ कयो वञे। महिरबानी। मीरवा गोरचाणी प्रेस क्लब ते आयल आल पाकिस्तान समाजी तंज़ीम के अॻवाननि जो इहो ई चवणु आहे त डिप्टी DHO अमीना बिरोही के फुल फोर हटाए ऐं उन जी करप्ट टीम खिलाफ़ जल्द कार्रवाई कई वञे। कैमरामैन सैयद नवाज़ अली शाह, मुज़फ़र लोहाणी, सिंधी इशू चैनल।